दादूमा बशीर पंवर जी रिपोर्ट मूजिब शहीद मीर मुर्तजा भुट्टो जे वफ़ादार साथी पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जो फाउंडर मेंबर मरकजी अगवान कामरेड अली मोहम्मद जमाली जे वारसनि सां उज़र ख्वाही जो सिलसिलो जारी आहे। ॻोठ घौर खान जमाली में सियासी समाजी अगवाननि ऐं पीपी शहीद भुट्टो पाकिस्तान पीपल्स पार्टी जस्कम SUP ऐं ॿियनि पार्टी अगवाननि उहिदेदारनि वर्करनि ऐं इलाइक़े जे माण्हुनि मरहूम जे वारसनि सां ॾुख वंडियो। शहीद मीर मुर्तजा भुट्टो जो पगदार पुट जूनियर जुल्फकार अली भुट्टो MNA सरदार रफ़ीक अहमद जमाली, सरदार परियल जमाली, गुलाम शबीर अबड़ो, दादू प्रेस क्लब जो सदर साबिर भंड, नूर मोहम्मद गोगो, इनायत अली उमरानी, दिलमुराद जतोई, गुलाम मुस्तफ़ा जामरी, असिस्टेंट कमिश्नर दादू, मोहम्मद अली लुंड, मोहम्मद यूसुफ सोलंगी, मोहम्मद हाशिम खोसो, वडेरो बाबू पंवर, एडवोकेट जुल्फी खोखर, रोशन अली बुर्डो, रोशन जेसर ऐं ॿियनि तॾे ते पहुची मरहूम जे वारसनि मुर्तज़ा खान जमाली, शाहनवाज़ जमाली, पीरल जमाली, सत्तार जमाली, गुलाम नबी जमाली, यूनिस जमाली, बख्शल खान जमाली ऐं ॿियनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते जूनियर जुल्फकार अली भुट्टो चयो त कामरेड अली मोहम्मद जमाली बाबा साईं जो वफ़ादार साथी हुयो, जंहिं जूं भुट्टो ख़ानदान लाइ लाज़वाल कुर्बानियूं हुयूं जेके विसारण जोॻियूं नाहिनि। पोइरनि सां हर वक़्तु गॾु हूंदासीं जॾहिं त मरहूम जे तॾे ते ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त आचर ते सुबुह जो 8 वॻे मरहूम जो टीजो थींदो।